अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो तव्हां सभु? उमेद त सभई तव्हां ठीकु हूंदा। अच्छा, सिंधी जो किताबु आहे 11हें ऐं 12हें दर्जे जो। मां सोचियो त इन किताब खे स्टडी करणु इंतिहाई ज़रूरी आहे। जेके बि SPSC या हाणे SST जा पेपर थींदा, या वरी सिंधी लेक्चरर जो जेको आहे सो पेपर थींदो SPSC जो, उन जे लाइ हिन किताब खे ॾिसणु लाज़मी आहे। हिन खां पहिरियां मां 9 ऐं 10 जे किताब जी बि हिकिड़ी मुकमल स्टडी कराई हुई, जेका ॿिनि वीडियोज़ जी सूरत में हुई। अगरि तव्हां उहे वीडियो बि न आहिनि ॾिठा त 9 10 जे सिंधी किताबनि जा बि उहे वीडियो ज़रूरु ॾिसो। उन में जेको कुझु हुयो मां छंडे छाणे जेको आहे सो तव्हांजे आॾो पेश कयो हुयो। हाणे ईअं ई उन जे साॻिए तरीक़े सां हिन 11हें ऐं 12हें क्लास जे सिंधी किताब खे बि असां स्टडी कंदासीं, इन खे बि ॾिसंदासीं। अच्छा, शुरू करण खां पहिरियां तव्हांखे गुज़ारिश, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिन खे सब्सक्राइब करे छॾियो। अच्छा, हिन किताब में ॿ माना हिन जा पार्ट आहिनि। हिकिड़ो जेको आहे नसर जो हिसो आहे, ॿियो नज़म जो हिसो आहे। हाणे नसर जे हिसे में जेके आहिनि उहे मज़मून ॾिनल आहिनि, ठीकु आहे। उन्हनि मज़मूननि जी स्टडी असांखे करणी आहे। इहे टोटल जेके मज़मून आहिनि इहे आहिनि 14। उन खां पोइ नज़म जो हिसो आहे, ऐं इहे तव्हां शाइर ॾिसी रहिया आहियो। इन शाइरनि खे बि असां पढ़ंदासीं इन ई किताब तां, ठीकु आहे। हीअ 15 जेके आहिनि शाइर आहिनि। हीअ तव्हांखे हिकिड़ो ओवरव्यू ॾियां मां। हिन में जेको मज़मून आहे क़ौमी जज़्बो, पहिरियों मज़मून आहे क़ौमी जज़्बो ऐं क़ौमी अख़लाक। इहो फ़तेह मोहम्मद सेवाणी, इन जो किताबु आहे कमाल ऐं ज़वाल। इन किताब तां इहो वरितो वियो आहे मज़मून, ठीकु आहे। थी थो सघे मथां सुवालु हिकिड़ो अहिड़ो ठहे जेको जंहिंमें हुजे त क़ौमी जज़्बो ऐं क़ौमी अख़लाक फ़तेह मोहम्मद सेवाणी जे कहिड़े किताब तां मज़मून वरितलु आहे, त इन जो जवाबु थींदो कमाल ऐं ज़वाल। उन खां पोइ आहे ॿोली ऐं उन जूं अदबी ख़ूबियूं। इहो बि फ़तेह मोहम्मद सेवाणी जो मज़मून आहे, जेको आफ़्ताब अदब किताबु आहे फ़तेह मोहम्मद सेवाणी जो, उन तां वरितलु आहे। उन खां पोइ शाह जो शेर ऐं शाइरी, इहो डॉक्टर गुरबख्शानी जो जेको आहे मज़मून आहे, ऐं उनजे किताब मुक़दमा आहे लतीफ़ी तां वरितलु आहे। उन खां पोइ पाकिस्तानी क़ौमियत जो मक़सदु, इहो मरहूम लियाकत अली ख़ान जी जेका आहे हिकिड़ी तक़रीर थियल आहे, उनजो माना हिकिड़ो उतां तर्जुमो कयो वियो आहे, जेको अली नवाज़ जतोई कयो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ 5 नंबर ते आहे पोरियतनि जो ॾींहुं। इहो रशीद भट्टी जो मज़मून आहे। उन खां पोइ 6 नंबर ते सिंध जूं अॻूणियूं रिवायतूं ऐं इल्मु अदब। इहो डॉक्टर दाऊद पोटे जो जेको किताबु डॉक्टर दाऊद पोटे जो मज़मून आहे। ऐं इन डॉक्टर दाऊद पोटे जा मज़मून जेके सरहा गुल रिसाले ऐं मेहरान रिसाले में छपिया हुया, उन्हनि तां इहो मतिलबु कुझु हिसा हुतां कुझु हिसा हुन किताब तां खणी करे हिकिड़ो मज़मून हिते ठाहे पेश कयो वियो आहे। उन खां पोइ 7 नंबर ते आहे कोहिस्तान जी कचहरी। हाणे इहो जेको आहे अलाह बचायो यार मोहम्मद समो जे किताब सैरे कोहिस्तान तां वरितो वियो आहे, ठीकु आहे। उन खां अच्छा, हिन पार्ट में असां 7 नंबर ताईं कंदासीं, ऐं 7 जेके आहिनि सो उहे नेक्स्ट पार्ट में कंदासीं। त हिन इहे बाक़ी हेठां तव्हां भले ॾिसी वठो। इहे वरी मां ॿिए हिसे में जेको आहे सो बयानु कंदुसि, छो त वरी वीडियो वॾो थी वेंदो। इन जे करे मां शुरू थो कयां पंहिंजो जेको आहे सो पहिरें मज़मून खां। हाणे हीअ ॾिसो, हिते हीअ तस्वीर आहे फ़तेह मोहम्मद सेवाणी जी, ठीकु आहे। हीअ फ़तेह मोहम्मद सेवाणी, इन जो हाणे पहिरियों जेको मज़मून हिते ॾिनल आहे क़ौमी जज़्बो ऐं क़ौमी अख़लाक। अच्छा, फ़तेह मोहम्मद सेवाणी जो जेको आहे हे जनम हिते लिखियलु आहे। फ़तेह मोहम्मद सेवाणी 1882 में पैदा थिया ऐं 1942 में वफ़ात पाए आहे, ठीकु आहे। ऐं क़ौमी जज़्बो ऐं क़ौमी अख़लाक किताबु कमाल ऐं ज़वाल तां वरितलु आहे। ऐं हीअ जेको किताबु आहे कमाल ऐं ज़वाल, इहो वरी जेके आहिनि सो जेको आहे इब्न ख़िलदून जो किताबु आहे, मुक़दमा आहे इब्न ख़िलदून। उन जो जेको आहे उन तां इहे तर्जुमो कया विया आहिनि इन जा मज़मून, यानी उन जी किताब जो तर्जुमो कंहिं कयो आहे, हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी कयो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ जेको आहे सो उन जो ही कुझु किताब आहिनि मशहूरु फ़तेह मोहम्मद सेवाणी जा। मीरन जी साहिबी, अबुल फज़ल ऐं फैज़ी, नूरे ईमान ऐं हयात नबी, बहार अख़लाक नज़मनि में आहे, आफ़्ताब अदब। हाणे ही आफ़्ताब अदब मशहूरु किताबु अथव इन जो इनखे नोट करे छॾियो। इन जो साल बि 1956 में छपियो। इहो एक्सपेक्टेड आहे त क्वेश्चन मथां को कंहिं में टेस्ट में अची सघेव। 7 नंबर ते आहे दास्तान क़ौम, ऐं उन खां पोइ 8 नंबर ते आहे अहवाल लाल शाहबाज़ जो। इहे जेके आहिनि सो हिन जा किताब हुया। ऐं हीअ जेको आहे मुग़लनि जे दौर जो अबुल फज़ल ऐं फैज़ी, उन जे दौर जा 2 जेके आहिनि सिंधी आहिनि, उन्हनि जी आहे हिकिड़ी उन जी ज़िंदगी ते लिखियलु अथनि।
अच्छा, उन खां पोइ 1925 में जेको आहे हिन फ़तेह मोहम्मद सेवाणी हिकिड़ो रिसालो बि जारी कयो जंहिंजो नालो आहे अल जामिया रिसालो। फ़तेह मोहम्मद सेवाणी सहाफ़ी बि हुयो ऐं तिब जो बि माना हिकिड़ो हकीम बि हुयो, यानी कराची में कचहरी रोड ते पंहिंजो दवाख़ानो बि खोलियो हुयईं। पैदाइश 1882, वफ़ात 1942। हीउ जेको हुयो इन जो हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी जो तारीफ़ हुयो। उनजो जेको ॿियो हिते मज़मून शामिलु कयो वियो आहे 11 जे किताब में, उनजो नालो आहे ॿोली ऐं उन जूं अदबी खूबियूं, ॿोली ऐं उन जूं अदबी खूबियूं। ऐं इहो किताबु इहो वरी वरितो वियो आहे जेको हिन जो मज़मून किताब आफ़्ताब अदब तां वरितो वियो आहे। ठीकु आहे। उन खां पोइ कुझु सुवाल, क़ौमी जज़्बो ऐं क़ौमी अख़लाक सबक़ कंहिंजो लिखियलु आहे? जवाबु हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी जो। सवाल नंबर 2, क़ौमी जज़्बो ऐं क़ौमी अख़लाक हकीम साहब जे कहिड़े किताब तां वरितलु आहे? कमाल ऐं ज़वाल तां। सवाल 3, कमाल ऐं ज़वाल किताब कंहिंखां मुतासिर थी लिखियो वियो? मुक़दमा इब्न खिलदून, यानी उन जो तर्जुमो आहे हिते ईअं ठाहे आहे त क्वेश्चन भलो थिए हा। सवाल नंबर 4, हकीम साहब किथे जाओ? सेवण में। सवाल 5, नूरुल ईमान किताब कंहिंजो लिखियलु आहे? हकीम फ़तेह मोहम्मद जो। सवाल नंबर 6, अबुल फज़ल ऐं फैज़ी कंहिंजो लिखियलु आहे? जवाबु हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी। नूरुल ईमान कंहिंजो लिखियलु आहे? हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी जो। हयात नबी कंहिंजो लिखियलु आहे? हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी जो। बहार अख़लाक कंहिंजो किताब आहे? हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी जो। आफ़्ताब अदब कंहिंजो लिखियलु आहे? हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी जो। हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी कॾहिं वफ़ात कई? डिसंबर 1942। असां अॻिले ते था हलूं। हाणे हीअ फ़ोटो ॾिसो, केरु आहिनि अंदाज़ो लॻायो? हीअ डॉक्टर गुरबख्शाणी आहे ऐं हीअ जेको आहे डॉक्टर दाऊद पोटो आहे। ठीकु आहे। हीअ डॉक्टर गुरबख्शाणी ऐं हीअ जेको आहे डॉक्टर मोहम्मद उमर बिन दाऊद पोटो। ठीकु आहे। हाणे जेको अॻिलो ईंदो उहो डॉक्टर गुरबख्शाणी जो आहे। ठीकु आहे मज़मून, इन जे करे मां इन जो हिते फ़ोटो ॾियणु जेको आहे सो सोचियो। हीअ मज़मून आहे शाह जो शेर ऐं शाइरी। शाह जो शेर ऐं शाइरी, इहो जेको मज़मून आहे डॉक्टर होतचंद मोलचंद गुरबख्शाणी जो लिखियलु आहे। ऐं डॉक्टर होतचंद मोलचंद गुरबख्शाणी जी हीअ जेका आहे सो पैदाइश आहे 1884 में पैदा थिया, 1947 में वफ़ात करे विया ऐं हैदराबाद में जेके आहिनि सो पैदा थिया हुया। हीअ जेको शाह जो शेर ऐं शाइरी जेको आहे मज़मून, इहो मुक़दमा लतीफ़ी किताब आहे हिन जो, उन तां वरितो वियो आहे। ठीकु आहे। उन खां पोइ हीअ साॻियो ई लिखियलु आहे, मुक़दमा लतीफ़ी तां वरितो वियो आहे। मार्च 1884 में हैदराबाद में पैदा थिया। उन खां पोइ डॉक्टरी जी डिग्री बि जेका आहे लंडन मां कयऊं ऐं उन खां पोइ जेको आहे फरवरी 1947 ते वफ़ात पाए विया। ठीकु आहे। उन खां पोइ इहे जेको कुझु किताब अथसि उहे नोट करे छॾियो। इहे किताब जेके 11-12 दर्जे जे किताब में लिखियलु आहिनि, इहे अहम आहिनि, इहे असांखे यादि करणु खपनि। डॉक्टर गुरबख्शाणी जो जेको आहे शाह जो रिसालो हिन 3 जुल्दनि में लिखियो। पहिरियों जुल्द 1923 में, ॿियो 24 में ऐं टियों 1931 में छपियो। चयो वञे थो त हिन जो चोथों जुल्द बि हुयो जेको छपी न सघियो। ऐं हिन जा 3 जुल्दनि में 18 सुर हिन जेके आहिनि शाह साहिब जा उहे माना बयानु कया आहिनि, जेके ॾिना आहिनि। ठीकु आहे। ॿिए नंबर ते हिन हिकिड़ो नाविल लिखियो नूर जहान। इहो नाविल 1915 में लिखियईं। ठीकु आहे। ॿियो किताबु लंवारीअ जा लाल, इहो बि किताबु लिखियईं। ठीकु आहे। इहो बि हिन जो लिखियलु आहे। अच्छा, हिते ॾिसो, हाणे हे जेको शाह जो रिसालो आहे उन में चवे थो त हर सुर आॾो उहो किसो बयानु कयो अथई, यानी जेको उन में किसो जंहिं सुर में जेको किसो शाह साहिब जो बयानु थियल आहे त हिन उहो किसो बि पहिरियां उन में बयानु कयो आहे। ठीकु आहे। बाद में उन्हनि किसनि खे अलॻि करे रूह रेहान नाले किताबु छपिरायो वियो। हाणे जेकॾहिं सवाल अचे रूह रेहान किताबु कंहिंजो आहे त इहो बि डॉक्टर गुरबख्शाणी जो आहे। ठीकु आहे। ऐं उन में छा सम्झी थो, शाह जे रिसाले में जेके हुन उहे किसा बयानु कया, उन किसनि खे उतां कढी करे हिकिड़ो अलॻि किताबु रूह रेहान जे नाले सां इहो हिननि पब्लिश करायो। ठीकु आहे। उन खां पोइ हीअ जेको आहे डॉक्टर शहीद लियाकत अली ख़ान जो जेको मज़मून आहे तक़रीर तां खयो वियो आहे, पाकिस्तानी क़ौमियत जो मक़सदु एतिरो एॾो हो न आहे, बहरहाल वरी बि ॾिसी छॾियो। 1895 में ओभर पंजाब जे शहर करनाल में पैदा थियो लियाकत अली ख़ान। ठीकु आहे। ऐं जेको आहे अलीगढ़ मां BA कयईं ऐं 1922 में बैरिस्टर थियो। 1923 में मुस्लिम लीग जॉइन कयईं। ठीकु आहे। ऐं मोहम्मद अली जिन्ना जो इहो साॼो हथु हूंदो। मोहम्मद अली जिन्ना चवंदो त लियाकत अली ख़ान मुंहिंजो जेको आहे सो राइट हैंड आहे।
ऐं 16 अक्टूबर 1951 ते रावलपिंडी में आम जलसे खे ख़िताब कंदे पिस्तौल जो निशानो थी वियो ऐं हू ईअं शहीद थी वियो। अॻिते था हलूं। हाणे ही ॾिसो जेको आहे अॻोड़ो फोटो बि मां तव्हांखे ॾेखारियो उमर बिन मोहम्मद दाऊद पोटे जो। उमर बिन मोहम्मद दाऊद पोटे जो हे मज़मून असां हिकिड़े कंहिं ॿिए वीडियो में डिटेल में पढ़ंदासीं, छो त इन मज़मून में इलाही जेको आहे सिंधी अदब जो जेको आहे इंफॉर्मेशन ॾिनल आहे जेका असांखे ॼाणण लाइ ज़रूरी आहे त उहा असां ॼाणियूं। डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद पोटो टल्टी ज़िले में टल्टी में पैदा थियो, जेको ज़िले दादू में आहे, ठीकु आहे। ऐं हिन जो सिंध जूं अॻूणियूं रिवायतूं ऐं इल्मु अदब जेको मज़मून आहे इहो वरितो वियो आहे सराह गुल ऐं मेहरान रिसाले तां। अच्छा, मेहरान रिसाले जो ॿुधाई थो हलां त इहो टिमाही अथव रिसालो, टे महीने छपंदो आहे। ऐं मुंहिंजो पर्सनली इन जा केतिरा ई जुल्द पढ़ियल आहिनि, ॾाढो बहितरीनु आहे। अगरि इन जी किथां मेंबरशिप थिएव त इन जी मेंबरशिप कराए, एॾो महांगो बि न आहे ऐं इन जो 3 महीने वारो ज़रूरु कयो। अच्छा, उन खां पोइ अॻिते जेको आहे हिन जो लिखियलु आहे कुझु किताब आहिनि। हाणे ही साॻी आहे मार्च 1892 में टल्टीअ ॻोठ में जेको आहे सो पैदा थिया। किताब हिन जा जेके आहिनि डॉक्टर उमर बिन दाऊद पोटे जा इब्यात सिंधी, बयानुल आरफीन, मिनाजुल आशिकीन हे तर्जुमो अथसि, सुराहा गुल, कलाम गरोड़ीअ जो, इहे जेके आहिनि सो कंहिंजा आहिनि किताब, इहे हिन जा आहिनि पंहिंजे डॉक्टर उमर बिन दाऊद पोटे जा, ठीकु आहे। अच्छा, हीअ जेको इब्यात सिंधी आहे इहो मखदूम मोहम्मद ज़वां लवारीअ वारे जा बैत इन में जेके आहिनि सो 84 बैत जेके आहिनि इन में इहे शामिलु अथसि। यानी इन इब्यात सिंधी में जेके किताब में बैत ॾिनल विया आहिनि कंहिंजा ॾिना विया आहिनि, मखदूम मोहम्मद ज़वां लवारीअ वारे जा 84 बैत, ऐं इन जो जेको तर्जुमो कयो आहे उहो डॉक्टर दाऊद पोटे कयो आहे, ठीकु आहे इन किताब जो। अॻिते था हलूं। ही ॾिसो, हाणे ही साॻियो ई जेको आहे डॉक्टर उमर बिन दाऊद पोटे जो सबक़ु हुयो जेको 9 दर्जे जे किताब में हुयो, 9 ॾहें में, उहो बि मां हिकिड़ो पेज हिते शामिलु करे छॾियो आहे। शमसुल उलमा डॉक्टर उमर बिन दाऊद पोटो टल्टी तालका सेवण ज़िले दादू में पैदा थियो 1896। अच्छा, हेॾे मां 92 पढ़ियो आहे, हिकिड़ो मिंट ॾिसी था वठूंसि। हे आहे न, ही मार्च 1896 आहे, ठीकु आहे। हे 6 आहे, उहो हे 6 थींदो आहे ऐं ही 2 थींदो आहे। 1896 में ऐं 1858 में वफ़ात, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ जेको हिते अहम आहे 1940 में, इहो नोट करे छॾियो साल, 1940 में डॉक्टर दाऊद पोटे खे शमसुल उलमा जो जेको आहे उहो ख़िताब मिलियो, ठीकु आहे। ऐं अॻिते जेको ॿियो हिन जो आहे त हिन जे नाले ते शमसुल उलमा दाऊद पोटो लाइब्रेरी बि आहे जेका हैदराबाद में आहे। ऐं जेका हिन जी वफ़ात आहे 22 नवंबर 1958 ते। ऐं हिन जी जेका आतम कहाणी आहे किताब, उहो मुंहिंजी आतम कहाणी नाले सां हिन जो जेको आहे सो किताब आहे आतम कहाणी जो। उन खां पोइ आहे कोहिस्तानी कचहरी। ही जेको मज़मून आहे इहो अल्लाह बचायो यार मोहम्मद समो, अल्लाह बचायो यार मोहम्मद समो जो मज़मून लिखियलु आहे। ऐं इन जो किताब कहिड़े तां खयो वियो आहे, सेरे कोहिस्तान जो, सेरे कोहिस्तान तां, ऐं सेरे लाड़, हे 2 किताब हिन जा मशहूरु आहिनि। अल्लाह बचायो यार मोहम्मद जो सेरे कोहिस्तान ऐं ॿियो सेरे लाड़। 1912 में पैदा थियो मलीर में। 1958 में जेका आहे सो हिन जी वफ़ात थी। प्राइमरी उस्ताद हुयो। ऐं हिन जो जेको आहे ही सेरे लाड़ ऐं सेरे कोहिस्तान 2 किताब 1958 डिसंबर में वफ़ात पातई। त ही हुयो असांजो अॼु जो जेको हिन जो हिसो पहिरियों आहे। हिसो ॿियो बि तव्हां सां जल्द जेको आहे सो उहो शेयर थी वेंदो। तेसीं ताईं हिन खे 1-2 दफ़ा ॾिसी वठो ऐं हिन जो जेके कम वारी शयूं आहिनि उहे नोट करे छॾियो। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो। अल्लाह हाफ़िज़।